और दूसरी जो मुलाकात हुई मैडम से वो यहीं पे हुई थी। एक बहुत ही अच्छी शख्सियत की मालिक, अभी जो हम वीडियो देख रहे थे, काफ़ी इमोशनल पोजीशन में चले गए थे हम सब। मैं उनकी फैमिली के जो एहसासात और उनके दुख को हम बांट तो नहीं सकते, लेकिन हम दुआ करते हैं कि वो इस दुख को, इस तकलीफ को बर्दाश्त कर सकें। और मैडम की जो सबसे अच्छी चीज़ है वो कमिटमेंट, हमारी पूरी जिंदगी एक इदारे को दे दी, और मतलब दिस इज हाउ द लीडर्स वर्क। वो मैं ये समझता हूँ कि एक इंसान की मौजूदगी, एक इंसान का होना या ना होना कोई इम्पोर्टेंस नहीं रखता। एक इंसान का होना या ना होना तब इम्पोर्टेंस रखता है जब उसके होने से किसी और को कोई फायदा हो, जब उसके होने से किसी और इंसान की जिंदगी बदल सके, जब उसके होने से किसी इंसान का करियर बदल सके, जब उसके होने से किसी मासूम की जिंदगी बदल सके। हम जो असातिज़ा हैं वो शख्सियत बनाते हैं, और मैडम दुर्रे बतूल ने सिंध चिल्ड्रन अकेडमी के हजारों बच्चों की शख्सियत बनाई है, और वो जब तक जिंदा रहेंगे मैडम का नाम उनके दिलों में रहेगा और हम सब की दिलों में भी है। और मेरी नेक ख्वाहिशात है, आज क्योंकि मौका नहीं है ज़मीर साहब कोई जज्बाती तकरीर करने का और बड़ी बड़ी बातें करने का, बड़ा मुख्तसर, बड़ी इमोशनल स्ट्रेस में है आज। मेरी नेक ख्वाहिशात है बच्चों के साथ जिन्होंने यहाँ पे परफॉर्म किया है, और जो पेरेंट्स यहाँ पे बैठे हुए हैं उन्होंने सभिनी सां नेक ख्वाहिशूं गॾु आहिनि। इन्हनि सभिनी जी गुज़ारिश इहा ई आहे त दुनिया जे तरक्की याफ़्ता मुल्कनि में एग्ज़ामिनेशन सिस्टम कोन्हे। ये जो असां वटि सिस्टम है न, तो ॿारनि जो इम्तिहान थे, फलां फर्स्ट पोजीशन हासिल कई, फलां सेकंड पोजीशन हासिल कई, इहो कतई न आहे। हर ॿार जी पंहिंजी हिकु साइकोलॉजिकल लेवल आहे, हिकु मेंटल लेवल आहे। कोई ॿार बचपन सां कुझु स्किलफुल हूंदो आहे, तव्हां हुन ते कंप्यूटर छॾे ॾियोसि, पोजीशन होल्डर माण्हू कंप्यूटर न हलाए सघंदो। लाइक मां मिसाल ॾियां, आई एम अ सिविल सर्वेंट, मां PCS क्वालिफाई कई आहे, पर मां एतिरो टेक्निकल माण्हू न आहियां। मुंहिंजो जेको नंढो भाउ आहे उहो दुनिया जी काई मशीन साम्हूं रखोसि उहो हलाए वञे थो, उन किथे न आहे पढ़ियो। सो हर ॿार में कुझु ख़ुशूसियात हूंदियूं आहिनि। के ॿार टेक्निकली तमामु ग्रूम्ड हूंदा आहिनि, ऐं के ॿार सोशली तमामु वॾा टैलेंटेड हूंदा आहिनि। जीअं तव्हांजी प्रिंसिपल ॿुधायो त मां पोजीशन हासिल न कई आहे, बट द वे शी वॉज टॉकिंग इट वॉज स्पीकिंग अ लॉट, बिकॉज योर एक्शंस स्पीक लाउडर देन योर वर्ड्स। कि कभी कभी पोजीशन देना जरूरी नहीं होता, आपके एक्शंस बताते हैं कि आप में कुछ सोशल स्किल्स ऐसे हैं कि आप जहां भी जाएंगे महफिल लूटेंगे, आप जहां भी जाएंगे दोस्त बनाएंगे। तो हर बच्चे की एक मुख्तलिफ वैल्यू है, लेवल है। कभी ये मत सोचिए, यो न सोचो करें भी हिन बार पोजीशन हासिल न कई आहे, उन बार सां कावड़ करनी आहे, उन ते नाराज़ थियणो आहे, कतई इहो न आहे। लेकिन इफ यू आर डूइंग दिस, मां टीचर्स लाइ बि गुज़ारिश कंदुसि, वालिदैन जे लाइ बि, जेकॾहिं ॿार खे पोजीशन न मिलण जे करे तव्हां टीज़ कयो पिया, ही त अहिड़ो क़िस्म जो ॿारु आहे, ही त ॿारु कामयाबु थींदो ई न, यू आर बेसिकली किलिंग द टैलेंट ऑफ दैट बॉय। तो काइंडली टीचर्स ऐं वालिदैन पंहिंजे ॿारनि जे मथां इहो जेको ज़ुल्म आहे न, उनजे मथां तनक़ीद करणु इहा बंदि कयो, ॿारनि खे ग्रूम कयो। अॼु तो पोजीशन हासिल न कई आहे, ठीकु आहे, नेक्स्ट टाइम तूं करे वञे, बट तुम पोजीशन का इलाही मथां आहे, यू आर डिफरेंट। हिकिड़ी इंग्लिश मूवी इन ई साइकोलॉजिकल इशू ते ठहियल हुई, उन में हिकिड़ो ॿारु हूंदो आहे, उनखे सॼी दुनिया चरियो चवंदी आहे, वह तूं पागल आहे, एतिरे क़दुरु उनखे पंहिंजी माउ छॾे वेंदी आहे, उनजो वालिद। पर उहो कुझु शयूं उन याददाश्त जो आलम इहो हूंदो आहे, जंहिं कमरे में तव्हां उनखे छॾियो कुझु अजीब शयूं करणु करे ॾींदो आहे जेको आम माण्हू नथो करे सघे। तो उनजे वालिद उनखे चयो, यू आर, तव्हां बेवकूफ़ न आहियो, यू आर डिफरेंट देन सोसाइटी। कुझु ॿार समाज खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, कुझु माण्हू समाज खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, उनखे चरियो न चयो वञे। असां उन्हनि जी लेवल ते न आहियूं पुॼी सघंदा ज़मीर साहब, उन्हनि जी लेवल असां खां बचपन में ई तमामु वॾी हूंदी आहे। त उन्हनि जी यादि में उन माण्हूअ, रियल स्टोरी आहे, अमेरिका में हिकिड़ो इदारो ठाहियो जिते हर उहो ॿार जेके, लाइक न्यूटन जी मिसाल वठो, न्यूटन खे जंहिं दुनिया जो अज़ीम फिजिशियन हुयो, उन 3 लॉज ऑफ मोशन ॾिना, उनखे स्कूल में कढियो वियो त ही पागल आहे, बेवकूफ़ आहे, हिनखे पढ़ण जी ज़रूरत ई कान्हे का। उन दुनिया जा 3 वॾा लॉज ॾिना। माने समटाइम्स ॿार जी लेवल
एतरी वॾी हूंदी आहे जो उस्ताद जी लेवल बि न आहे पुॼी सघंदी, कोई माण्हू हुनजी लेवल ताईं न आहे पुॼी सघंदो, ऐं असां चऊं त बेवकूफ़ आहे, पागल आहे। सो काइंडली ॿार जी लेवल खे सम्झणु घुरिजे। साइकोलॉजिकल असेसमेंट ज़रूरी आहे। विदाउट साइकोलॉजिकल असेसमेंट कोई टीचर या वालदेन ॿार खे टीज़ कनि था त इहो मां सम्झां थो इहो ॿार ते ज़ुल्म हूंदो।